अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों। अॼु आऊं तव्हांखे ससी पुनू जो किस्सो ॿुधाईंदुसि। ससी जेका हुई हिंदू छोकिरी हुई। जॾहिं हू पैदा थी हुनजे वालिदेन हुननि जी जनम कुंडली कंहिं पंडित खे ॾेखारी। पंडित हुननि खे इहो ई चयो त हीअ जॾहिं बि छोकिरी जवान थींदी तॾहिं हीअ छोकिरी शादी कंहिं मुस्लमान सां कंदी। त उन हवाले सां जॾहिं हुननि जे माइटनि सोचियो हीअ छोकिरी जॾहिं बि वॾी थींदी त जॾहिं मुस्लमान सां शादी कंदी पोइ हीअ छोकिरी असांजे कम जी न आहे। हुननि छा कयो, हिकिड़ी काठ जी पेती ठाराए उन में जेको बि कुझु उन्हनि खे ॾाज वग़ैरह ॾियणो हो हुन पेती में रखी करे ऐं ससुई खे हिकु दरिया में लोड़े छॾियऊं। उहा पेती लुड़ंदे 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 हिकु शहर जे पासे मां दरिया क्रॉस करे रहियो उते वञी निकिती। उते हुनखे हमीर सुमरो जे नाले सां हिकु शख़्स खे उहा पेती अथाई। उहो खटी जो कमु कंदो, कपिड़ा धोंदो, धोबीअ जो दुकानु हो हुनजो। हमीर सुमरे छा कयो, उहो जेको आहे ॾिसे त बणाइनि दरिया में पेती लुड़ंदी अचे, आहे त हिन में अलाए छा, पर हुन वञी उन पेती खे खयो। खणी ॾिठाई त हुन में भला छोकिरी हिकिड़ी नंढड़ी पई आहे ऐं हुन सां गॾु कुझु दौलत आहे, कुझु सोन आहे, कुझु ज़ेवरनि। हुन उहा छोकिरी खई पाण सां गॾु वञी पंहिंजी ज़ाल खे ॾिनई। ज़ाल खे चयईं त पंहिंजो अॻई औलाद न आहे, हीअ छोकिरी मूंखे दरिया मां अहिड़े नमूने सां लुड़ंदे मिली आहे, शायदि अलाह ताला पंहिंजे सहारे लाइ हीअ छोकिरी पाण खे कंहिं बि ज़रिए सां अता कई आहे। उन ॾींहं खां वठी उन छोकिरी खे अमीर सुमरो जेको आहे सो निभाईंदो रहियो। थोरी सम्झ लाइक़ु जॾहिं ससुई थी, ससु सम्झ लाइक़ु थी त हुनखे राति जो अक्सर ख्वाब में पुनू जा ख्वाब अचणु लॻा। राति हुजे ॾींहुं हुजे, पर जेॾी महिल हू आरामु कंदी, जेॾी महिल अखियूं पूरींदी त हुनखे सिर्फ़ु पुनू ई पुनू ॾिसण में ईंदो। ईअं कंदे 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 पुनू खे बि इन ख्वाब जा ज़रिया ईंदा हुआ। उहो बि बचपन खां वठी ससुई जा ख्वाब ॾिसंदो रहियो, उन जूं तस्वीरूं, हर शइ। जीअं पाण मतिलबु चवंदा आहियूं त वीडियो हिकिड़ी अखियुनि जे अॻियां हले पई, हुननि जे ख्वाब में हिकिड़ी वीडियो हलंदी जेको हिक ॿिए खे ख्वाब जे ज़रिए ॾिसंदा हुआ। ईअं थींदे थींदे हुन पुछा कराई, जॾहिं पुनू जवान थी वियो, हुन पुछा कराई ॾस माण्हुनि खां वरितई त हीअ अहिड़े अहिड़े नमूने जो इलाइक़ो ऐं ख्वाब में हमेशह बचपन खां ॾिसंदो अचां थो, ऐं उहो इलाइक़ो कहिड़ो आहे, पंहिंजा माण्हू छॾिया। पुनू त बादशाह हो केच मकरान जो। हुनखे जॾहिं ख़बर पई त हा वेली हीअ हिकु ससी नाले सां छोकिरी आहे जेका मुंहिंजो ख्वाब मां अचे थी, ऐं हू जेका आहे ससी जेका हुई बंबोरे शहर में रहंदी हुई। पुनू छा कयो, पंहिंजी बादशाही, माल मिल्कियत, धन दौलत सभु कुझु छॾे ससु जे पोयां लॻी वियो। जॾहिं हू वञी उते पुॻो बंबोर में त उते पुछा कयई, कंदे कंदे उन खटी ताणी पुॼी हलियो। उन खटी खे चयईं आऊं ग़रीब मिसकिन माण्हू आहियां ऐं बेरोज़गार आहियां, मूंखे रोज़ी सां लॻाए वञे, जीअं त आऊं पंहिंजी गुज़र सफ़र करण जे लाइ थोरी महिनत कयां ऐं तव्हां मूंखे मुआवज़ो ॾियो त मुंहिंजो टाइम गुज़रे। अमीर सुमरो हुनखे पंहिंजे दुकान जे लाइ दरिया ते कपिड़ा ॾिना, चए बाबा हाणे तूं वई धो। जॾहिं हुनखे कपिड़ा ॾींदो रहियो, हू पंहिंजे इश्क में अची करे कपिड़नि सां अहिड़ो असरु कंदो जो हाणे हुननि खे फाड़े लीड़ू लीड़ू करे ॾींदो। हिकु दफ़े अमीर सुमर चयो, तूं त मूंखे फ़ाइदो त न बि रहंदो, तूं मूंखे नुक़सानु पियो ॾीं,
मुंहिंजे ग्राहकनि जा कपिड़ा लटा तूं सभु जेको आहे सो आड़ो लीड़ो लीड़ूं कयो छॾी। अमीर सुमरो हुनखे नवां कपिड़ा वठी ॾींदो हुयो त भई तूं पंहिंजे ग्राहकनि खे हीउ ॾे। ईअं कंदे कंदे हुन ससी खे ॾिठो, ससी पुनू खे ॾिठो त ॿिन्हिनि ख़्यालु कयो हा बेली हीउ त उहो ई माण्हू आहे जेको मुंहिंजे ख्वाब में अक्सर ईंदो आहे। ससूं बि हुनखे ॾिठो, हुननि जो उतां खां इश्क मोहबत प्यारु शुरू थी वियो। हलंदे 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 पुनू उते कमाइण लॻो, महिनत कई, तमामु एतिरी महिनत कई जो ससु जे माउ पीउ खे मुतमइन कई। उन्हनि खे तमामु सुठो लॻो त हीउ छोकिरो बहितरु आहे असांजी ससु लाइ, हिन जो बि को धणी धोड़ी न आहे ऐं असांजी धीउ बि हिकिड़ी आहे, छो न असां ससु जो रिश्तो इन माण्हू खे ॾियूं जेको असां सां गॾु बि रहे, असांजे जेको आहे बुढ़ापे जो सहारो बि थिए। इन हवाले सां दोस्तो पोइ हुननि पुनू सां ज़िक्र कयो। पुनू त अॻई इन ॻाल्हि लाइ मुतमिन हो, राज़ी हो। जॾहिं हिननि जी शादी जा ॾींहं ॿधिजी विया त उन वक़्तु हिननि जे माइटनि, पुनू जे माइटनि खे बि जेको आहे सो ख़बरचार पई त भई हा असांजो भाउ जेको आहे सो हिन एरिए में आहे ऐं हू कंहिं छोकिरी जे पुठियां दीवानो थी उते कमाए रहियो आहे। हुननि खे संदे वाल साहिबु इजाज़त ॾिनी त तव्हां वञो पुनू खे कहिड़ी बि सूरत में वापसि वठी अचो केश मकरान। जॾहिं हुननि जा भाइर उते वञनि, उते वञी खणी ॾिसनि त पुनू जी शादी जी राति हुजे। सभिनी खे ख़बर पई उते त भई पुनू जा दोस्त रसिया आहिनि। उन्हनि उते इहो ॾसायो त असां पुनू जा दोस्त आहियूं ऐं असां हुनजी शादी में शामिलु थियण आया आहियूं। जॾहिं हू विया उते पुनू सां मिलिया, वञी पंहिंजो हाल अहिवाल हिकु ॿिए खे ॾिनऊं। पुनू हुननि खे चयो यार मुंहिंजी त अॼु शादी आहे, अॼु ताऊं नथो हली सघां, बाक़ी शादी मुंहिंजी थिए, शादी खां पोइ आऊं बेशक हलंदुसि। हुननि पुनू जे भाइरनि इहो सोचियो त हीउ शायदि असां सां फिराड थो करे ऐं सुभाणे अलाए हले अलाए न हले। हिननि जो निकाह बि थी वियो। निकाह थियण खां पोइ जॾहिं पाण चवंदा आहियूं सुहाग राति जी राति हुजे, पुनू जे भाइरनि छा कयो, उते शहर में वञी करे मिठाई वरितऊं। मिठाई में कुझु नशे जी अहिड़ी का शइ मिलायूं जेका सॼी महफ़िल खे खारायूं। उन में पुनू बि हुयो, सॼी संगत जेका बि उन्हनि सां गॾु हुई उन्हनि खे सभिनी खे नशो ॾेई करे हिननि छा कयो, पुनू खे उतां खां उठ ते खणी करे निकिरी रवाना थिया। ससु ई पुठियां इंतज़ार में हुई जो थो अचे पुनू, जो थो अचे पुनू, जो थो अचे। राति सॼी गुज़री वई, पुनू ज़ाहिर न थियो। पुनू जा भाइर हुनखे उठ ते खणी रवाना थी विया। ससी खे जॾहिं इहा ख़बर पई त हा बेली हीअ माण्हू जेके आया हुआ इहे मुंहिंजा ॾेर हुआ, इहे फलाणी बादशाही जा बादशाह हुआ ऐं पुनू हिकु बादशाह जे घर जो फर्ज़ंद आहे। ससु ई पंहिंजे माउ पीउ खे चयो हाणे मुंहिंजो सभु कुझु त पुनू आहे, पुनू जे न आहे त आऊं हिते रही छा कंदुसि, आऊं वेंदुसि पंहिंजे पुनूअ लाइ। माउ पीउ हुननि खे झलियो, ससु खे हिकु जहिड़ियुनि सहेलियुनि झलियो ससी खे त ससी तूं औरत ज़ात आहीं, केॾांहुं निकिरंदीअ, अॻियां जबलनि पंधनि, तूं हिकु औरत छा कंदीअ, अॻियां झंगनि ॿेला आहिनि, उन्हनि में जानवर आहिनि, तोखे खाई वेंदा। हुन चयो कुझु बि थिए आऊं मरां बचां जीअं, पर मुंहिंजो मरण जीअण आहे पुनू सां। जॾहिं पुनू न आहे त आऊं हिते कहिड़े कम जी आहियां। ईअं थी ससु बि पुनू जे पेचरनि सां रवानी थी। पुनू कंदे 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 जबलनि मां झंगनि मां हलंदे हलंदे तमामु थकिजी पई। जॾहिं कंहिं जबल जे
इलाइक़े मां गुज़री रही हुई त उते हिकु ससी खे ॿकराड़ मिलियो। ॿकराड़ खे हमेशह संदी माउ जेको आहे इहा ई दुआ कंदी त बाबा अलाह कंदो तोखे ॻाढ़ी कुंवार मिलंदी जंग में। हुन जॾहिं ससी खे कुंवार जे वेस में ॾिठो, हार सिंगारनि में ॾिठो, हुनखे इहो ई पक थी वई त अॼु मुंहिंजी माउ जी जेका दुआ आहे सा क़बूल थी वई आहे। अॼु मूंखे मौला जंग में कुंवार ॾियारी आहे। ससी जॾहिं हुन वटि पुगी, ससी हुन खां पाणी घुरियो, हुन पाणी हुनखे पियारियो त हुन ससी खे पंहिंजा ख़्यालात ॿुधाया त मूंखे पंहिंजी माउ दुआ कंदी त ऐं इहा ई दुआ कंदी त अलाह कंदो तोखे ॻाढ़ी कुंवार मिलंदी, सा कुंवार शायदि मुंहिंजी तूं आई। इहा ॻाल्हि ॿुधी ससी ॾाढो परेशान थी। परेशान थियण खां पोइ हुन अलाह पाक जे दरबार में हिकु दुआ घुरी त या अल्लाह, आऊं त पुनू ख़ातिर निकिती हुयुसि हिन जंगनि में, हिननि तकलीफ़ुनि खे मूं बर्दाश्त कयो, पर हाणे हीअ त पुनू ताईं त आऊं पुगी न आहियां। अॻु में ई जेको आहे सो मूंसां ई जेको मसइलो थिए पियो। रब पाक जॾहिं ससी जी उहा दुआ ॿुधी, दुआ ॿुधण जे बाद ससी जॾहिं दुआ घुरी बसि कई त हुते ज़मीन फाटी आहे, ज़मीन ॾार हिकु आयो आहे। उन ॾार में ससी लही वई आहे त ज़मीन वापसी पाण में मिली वई आहे त रहे जो पलांद या पोती पाण चवंदा आहियूं, चुनरी चवंदा आहियूं, उनजो पलांद ॿार ज़मीन खां रहिजी वियो त हू ॿकराड़ आहे। हुन बि इहो ई बसि अलाह खां दुआ घुरी जा मुंहिंजा मौला हाणे मुंहिंजी कुंवार इहा ई आहे, हाणे जे हीअ ज़मीन में वेही हली त आऊं बि हिते हिनजो मुज़ावर थी वेही थो रहां। हू बि उते मौला ई वेही रहियो त हुनजो केॾा बकरियूं केॾा माल वियो हलियो। जॾहिं पुनू खे उते पंहिंजे केच मकरान में ॿाहिरि खणी आया, जॾहिं हुनखे नशा लथा, हुनखे जेको आहे उन शइ जो रद अमल जी ख़बर पई त हल वणा आऊं त पंहिंजे बादशाही में पुॼी वियो आहियां, केच मकरान ऐं किथे ससी रही किथे आऊं। दीवाननि वांगुरु न खाइणु न पीअणु, चरनि वांगुरु पंहिंजे पीउ खे चई बाबा जॾहिं ससी मूंसां न आहे त आऊं बि मरी वेंदुसि, इन खां बहितर आहे मूं मां हथ कढो ऐं पंहिंजी ससी ॾांहुं वञा। हलंदे हलंदे ज़िद बहस कंदे कंदे नेठि हुनजो वाल साहब मजबूर थी वियो। हुन ॾिठो त हिन जी हालति नाज़ुक आहे ऐं केॾी महिल बि पुनू मरी सघे थो, इन खां बहितर आहे त पुनू मां हथ कढिया वञनि, हीअ ससी ॾांहुं वञे। ईअं कंदे पुनल बि उतां खां पंधु ई पंधु निकितो आहे ससी जी तरफ़। जेॾी महिल हुन जबलनि जे विचां अची हुन जिते ससी ऐं ॿकराड़ मिलिया हुआ उन जॻह ते अचे त ॾिसे खणी कमरा आहे, क़बर ठाहियो वेठो आहे ऐं हुन खां पुछा कई त दोस्त ही कंहिंजी क़बर आहे? हुनखे सॼी हक़ीक़त ॿुधाई त हीअं हिकु ख़ूबसूरत औरत हुई जंहिंखे शादी जो लिबास पातल हुयो ऐं मूं वटि पुगी तॾहिं हुनखे मूं पंहिंजी हक़ीक़त ॿुधाई त भई मूंखे मुंहिंजी माउ हीअं दुआऊं कंदी हुई। त जॾहिं उहा ॻाल्हि ॿुधी ॾाढो हैरान ऐं परेशान थी अलाह जे बारगाह में हुन हिकु दुआ घुरी त हिते ज़मीन ॾार हयूं त हुन में लही वई ऐं ज़मीन वापसि पाण में मिली वई। उते पुनू खणी हेठि नज़र करे त हू जेको रहो हो हुन रहे ते जॾहिं हुन जी नज़र पई हुन चुनरी ते चादर ते त पुनू खे इहा पक थी वई त इहा त मुंहिंजी ससी आहे। रब पाक का दुआ घुरी मुंहिंजा मौला तो असांखे जहिड़े त कोन मिलायो, पर हाणे मूंखे ससी सां मिला ऐं मूंखे पंहिंजो कर। जॾहिं पुनू उहा दुआ घुरी आहे उहा ज़मीन दुबारा उन जॻह तां ॾार हयो आहे त पुनू उन में लही वियो आहे दुबारा उहा ज़मीन पाण में मिली विया ऐं ससी पुनू वञी ज़मीन में पाण में मिलिया। दोस्तो इहा हुई ससी पुनू जी कहाणी जेका मूं तव्हांखे ॿुधाई, तमामु मशहूरु कहाणी आहे ऐं
जे अगरि तव्हांखे मुंहिंजी हीअ कहाणी मुंहिंजो ही चैनल पसंदि आयो आहे त महिरबानी करे सब्सक्राइब लाइक ज़रूरु कंदा। तव्हांजो पंहिंजो मिठा ख़ान मिठल मस्त सिंध सलामत साथ सलामत।